नाज़रीन, गंबट म्यूनसिपल कमेटी के चेयरमैन के उहदे लाइ GDA उम्मीदवार शेख ख़ालिद हुसैन चयो आहे त हू 2001 खां वठी कामयाब थींदा रहिया आहिनि। पीपल्स पार्टी के इन भेरे उम्मीदवार बि न पिया मिलनि। शेख ख़ालिद हुसैन आवाज़ टीवी जे रिपोर्टर किशोर कुमार सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त ॾिसूं। चेयरमैन जा उम्मीदवार GDA जा शेख ख़ालिद हुसैन मौजूद आहिनि, जेके पिण जेको आहे 13 वार्डनि मां जेको आहे हू लीड भी करे रहिया आहिनि पंहिंजी टीम खे। ऐं हुन खां पुछंदासीं त अॼुकल्ह सियासी सरगर्मियूं कीअं हली रहियूं आहिनि। 2001 खां वठी 2020 ताईं जेके चेयरमैनशिप हली आहे, असां फंक्शनल ऐं GDA वारनि ई खटी आहे। इन में पीपल्स पार्टी वारनि हिकु दफ़ो बि असां खां न खटियो आहे। असांजो इन में इहो हूंदो आहे टू सर्व द पीपल, माण्हुनि जी ख़िदमत कयूं। जातां असां सिर्फ़ु लेबल हणण लाइ हिते कोन ईंदा आहियूं त मूंखे चेयरमैन जो लेबल हणणो आहे ऐं कार्ड ते पंहिंजो नालो लिखणो आहे त मां चेयरमैन म्यूनसिपल कमेटी गंबट आहियां। क़तन न। असांजो जेको वीएन पार्टीअ जो आहे, साईं यूनिस साईं जो, साईं पीर साहिब जन जो, इहो ई आहे त तव्हां जॾहिं सीट खणी था अचो त उतां जे अवाम जी भरपूर ख़िदमत कयो। पहिरीं इलेक्शन ऐं हींअर इलेक्शन में वॾो फ़र्क़ु आहे। पहिरियों असांखे ॾुखियाई हूंदियूं, हाणे माण्हू हितां जा बि सम्झी चुका आहिनि हिननि जे चालाकियुनि खे, अटकलियुनि खे। ऐं हे अटकली केतिरी वक़्तु हलंदी, 2 नंबरी केतिरी वक़्तु हलंदी। हिननि खे पंहिंजा कैंडिडेट्स ई न मिली सघिया आहिनि। तव्हां इहो ॾिठा हूंदा हर हिकु वार्ड ते त कहिड़ा हिननि कैंडिडेट्स मुक़ररु कया आहिनि। जेको हिननि चेयरमैन जो कैंडिडेट मुक़ररु कयो आहे, उहो ई 3 दफ़ा करप्शन में नाहल थी चुकल आहे।